अस्सलामुअलैकुम। KTN खूबसूरत चैनल है सिंध जो इन खूबसूरत चैनल ते तव्हांजे लाइ हिकिड़ो खूबसूरत प्रोग्राम खणी आई आहियां। मां तव्हांजी होस्ट सदफ भुट्टो द लेट नाइट शो में मां तव्हां सां गॾु हूंदसि 9 खां 11 बजे ताईं असांजो साथ हूंदो आहे। तव्हां बि मुंहिंजो पूरो सारो साथ ॾियो। कीअं आहियो? ठीकु आहियो? मज़े में आहियो? ख़ुशि हुजो, आबाद हुजो पंहिंजे घरनि में पंहिंजे ॿारनि सां ऐं हमेशह ख़ुशि रहण जी कोशिशि बि कंदा कयो। ख़ुशि रहण बि घुरिजे। ख़ुशीअ सां ई इंसान जे अंदरि अहिड़ा डेवलपमेंट्स असांजे अंदरि अहिड़ा मतिलबु कि जम्प्स पैदा थी वेंदा आहिनि जेके इंसान खे यंग रखंदा आहिनि ऐं ख़ुशि रखंदा आहिनि। ख़ुशि रहण बि घुरिजे। ख़ैर पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कई आहे सुठे तरीक़े सां। अॻिते बि कोशिशि कंदसि त हे 2 कलाक असांजा ॾाढा सुठे तरीक़े जा गुज़री वञनि। ऐं नाज़रीन, मुंहिंजे प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो। तव्हां जल्दी जल्दी हिन नंबर ते कॉल करे मुंहिंजे प्रोग्राम में शुरू थी वञो कॉल करणु। ठीकु आहे। ऐं तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ कॉल करे सघो था। ऐं तव्हां सां मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई हुई, जेके बि असांजा यूट्यूब चैनल ते असांजा जेके वीडियो क्लिप्स रखियल हूंदा आहिनि उन में तव्हां पंहिंजा नाला ऐं पंहिंजे शहर जो नालो मूंखे ज़रूरु ॿुधायो, जीअं असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे सघूं। उन खां पहिरियां मां पंहिंजे प्रोग्राम में कुझु ख़ासि जेके मुंहिंजे हिन टीम जो हिसो आहिनि, मुंहिंजी जेकी हिन टीम जी में मुंहिंजी ताक़त आहिनि, उन्हनि जा मां नाला पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहींदसि। सभ खां पहिरियां अब्दुल गफ़ार तबस्सुम जी शाइर आहिनि, उन्हनि जी अॼु सालगिरह आहे। उन्हनि खे असां हैप्पी बर्थडे विश कंदासीं। हैप्पी बर्थडे टू यू मुंहिंजी तरफ़ां ऐं KTN जी तरफ़ां। वंस अगेन तरवद मानी, ठीकु आहे, इन्हनि जी बर्थडे आहे ऐं इन्हनि खे बि असां हे सिंगर आहिनि, इन्हनि खे बि असां बर्थडे विश था कयूं। हैप्पी बर्थडे टू यू ऐं ख़ुशि रहो, आबाद हुजो ऐं हमेशह असांजे सिंध ते ईअं ई तव्हां ॿई शाइर ऐं सिंगर सलामत रहो, जीअं असांजी सिंध अञा अॻिते वधे। ऐं असांजी सिंध जी हिकिड़ी सकाफ़त जो इहो बि हिसो आहे मौसीक़ी, शाइरी में त मतिलबु शाइरी में हर इंसान जी हिकिड़ी पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ो सुकून हूंदो आहे। काफ़ी माण्हुनि खे 95% जेकी मां माण्हुनि सां मिलंदी आहियां उन्हनि खे शाइरी ज़रूरु पसंदि हूंदी आहे। 55% अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि चलो ठीकु आहे, मतिलबु गाना बि सुठा आहिनि, पर उन्हनि जी बि पंहिंजी चॉइस आहे। जीअं मां पंहिंजी लाइफ में पंहिंजे बारे में ॿुधायां त मूंखे गाननि जो इलाही शौक़ु आहे। मां सिंगिंग मतिलबु गाना शौक़ु सां ॿुधंदी आहियां ऐं शाइरी पर सुठी हुजे त। ऐं हिन वक़्तु मां पंहिंजे टीम में कुझु माण्हुनि खे शामिलु कंदसि। अज़हर जोखियो सर डायरेक्टर असांजा ॾाढा सुठा ऐं उन्हनि सां काफ़ी अरसे सां गॾु मां कमु करे रही आहियां। अॼु मां पंहिंजे प्रोग्राम में उन्हनि जो बि शुक्रिया अदा कंदसि। उहे हमेशह हिन टीम में हिसो बणिजी मुंहिंजो साथ ॾींदा आहिनि। वंस अगेन थैंक यू सो मच अज़हर सर। ऐं अमीर चांडियो हिन प्रोग्राम जो डायरेक्टर आहिनि ऐं ॾाढो नाइस, मतिलबु नाइस में नाइस जेके चवंदा आहिनि नाइस, असांजो छोकिरो बि आहे, असांजो डायरेक्टर बि आहे ऐं ज़बरदस्त मतिलबु हुनजी ऐं हो जहिड़े तरीक़े सां मूंखे कैप्चर कंदो आहे न, मां त चवंदी आहियां यार वेरी नाइस। हुन जेकी बि पंहिंजी लाइफ में अॼु ॾींहं ताईं, हीअ मुंहिंजो पंहिंजी ओपिनियन आहे त हुन जेतिरी बि महिनत कई आहे, हुनजी महिनत अॼु एतिरनि सालनि में नज़र अचे थी त वाक़ई में हिन पंहिंजी लाइफ में पहिरें ॾींहं खां वठी KTN ते जहिड़े तरीक़े सां हुन महिनत कई आहे ऐं KTN वारनि बि हुनजो साथ ॾिनो आहे। त इहा मूंखे हिन जी जेकी हिकिड़ी इहा जेकी कनेक्शन आहे न, इहो ॾाढो प्यारो आहे। जेको महिनत कंदो आहे उन्हनि खे फल ज़रूरु मिलंदो आहे। ठीकु आहे जी। ॿियो आहे असांजो पीर अमजद सर। थैंक यू सो मच पीर अमजद सर, तव्हां मूंखे हिन प्रोग्राम जे लाइ कास्ट कयो। वंस अगेन तव्हांजी मां इलाही शुक्रगुज़ार कंदसि। वंस अगेन थैंक यू सो मच त तव्हां मूंखे हिन प्रोग्राम जे लाइ कास्ट कयो ऐं अॼु मां हिन टीम सां गॾु आहियां ऐं मूंखे बि ॾाढो मज़ो ईंदो आहे हिन शो में ऐं ॾाढी ख़ुशि रहंदी आहियां मां। मतिलबु मूंखे लॻंदो आहे त मतिलबु हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं आहे, पर मां आई एम सो हैप्पी न। ठीकु है जी। कुछ ॿिया बि असांजा आहिनि, कैमरामैन आहिनि ऐं हिते जेके कैमरामैन जेके कुझु असांजी टीम जो हिसो आहिनि उन्हनि खे बि असां शामिलु कंदासीं। जुनेद सुर्यो असांजे DOP आहिनि, असांजा यूनिट में वेहंदा आहिनि। ठीकु आहे, उन्हनि जो बि कमु आहे। ऐं अली अहमद, सोनू, दानिश ऐं हे केरु आहे, सुनैना। ठीकु आहे। अच्छा, सलीम मुंहिंजे चेहरे जो जेको मेकअप कंदा आहिनि, मूंखे जेको तयारु कंदा आहिनि, उन्हनि जो नालो आहे सलीम मेकअप आर्टिस्ट। ॾाढो ज़बरदस्त मेकअप कंदा आहिनि ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं असांजा जेके ख़ासि मेन हिन सॼे प्रोजेक्ट जा जेके मेन ब्रांच आहिनि, अमानुल्ला चांडियो, थैंक यू सो मच सर। जेके बि हिन वक़्तु हिन टीम जा जेके बि हिसा आहिनि, मां उन सभिनि जा नाला लिखी छॾिया हुया पाण वटि ताकी मां उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदी आहियां। मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं हिकिड़ी कॉल आहे, कॉल वठण खां पोइ असां पंहिंजी गुफ़्तगू खे कंटिन्यू कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। माशाअल्लाह, किथां कॉल कई आहे? छा नालो आहे? नालो आहे मुंहिंजो साद अली आहे, मां जेको रावलपिंडी मां थो ॻाल्हायां। साद अली, ओके। छा चवणु चाहींदो साद अली प्रोग्राम में? मां जेको आहे पूरो हफ़्तो मां जो प्रोग्राम जो वेट करे रहियो हुयुमि त इहो ॾींहुं अचे त तव्हांजे प्रोग्राम मां ॻाल्हि कयां
जी माशाल्लाह तमाम जबरदस्त वीवीआईपी प्रोग्राम आहे। थैंक ऐं यू। मां पूरो हफ़्तो तव्हांजे प्रोग्राम लाइ मां इंतज़ार कयो आहे। अच्छा, अरे हफ़्तो में सॼो हफ़्तो वेट कयो, इहा जी मूंखे जी ॾाढी बिल्कुलु ख़ुशी थी त तव्हां सॼो हफ़्तो वीक में तव्हां मुंहिंजो जी इंतज़ारु कयो बिल्कुलु आहे ऐं तव्हां अॼु प्रोग्राम में ॾिसो शामिल बि थी वियो। फर्स्ट कॉलर मुंहिंजे प्रोग्राम जा तव्हां आहियो। जी जी छा मां चवण हुनखे कॉल कई जेको जी 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 बिल्कुलु सिस्टर माना जेको आहे त मुंहिंजी चॉइस आहे मुंहिंजो सॉन्ग मूंखे ॿुधिणो हुयो। ओ मुसाविर मूंखे ठाहे ॾे तस्वीर मुंहिंजे महबूब जी। सही सही ज़बरदस्त वेरी नाइस। अच्छा अच्छा मूंखे थोरी शाइरी बि ॿुधाइणी हुई। शाइरी ॿुधाइणी आहे तव्हांखे, ॿुधायो। जी जी तो शाइरी ॿुधाए सघंदा? न न ॿुधायो ॿुधायो, तव्हांखे कंहिं मना कयो, ॿुधायो। शाइरी ॿुधंदी आहे जो न ॿुधंदी आहे, हे मुंहिंजो प्रोग्राम ई सिंगिंग ते ऐं शाइरी ते त आहे, ॿुधायो। अच्छा जी शायरी है सर। दिल तो आशिकों के पास होता है, दिल तो आशिकों के पास होता है, हम आर्मी वाले तो जिगर रखते हैं, अगर यकीन आए तो हमें आजमा भी लेना जानी, दिल चीज है क्या जाना ये जान भी तुम्हारी है। दिल चीज़ ही क्या जाना ये जान भी तुम्हारी है। ठीक है जी, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। पंहिंजो पंहिंजे घर वारनि जो खोड़ सारो ख्यालु रखिजो। वंस अगेन कॉल कंदा रहो, मुंहिंजे प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे। कॉल कंदा रहो, शामिल थींदा रहो ऐं पंहिंजे दोस्तनि सां अहिड़ी तरीक़े सां प्यार मोहब्बत सां रहो। अॼु जे प्रोग्राम जो टॉपिक असांजो सिर्फ़ु मुंहिंजो मां पंहिंजी हिकिड़ी सोच में जेको मां रखियो हुयो, मां सोचियो हुयो त व्हाट द पावर ऑफ लव इन द मनी। मनी मतिलबु पैसे में एतिरी केतिरी ताक़त आहे जो तव्हांजे प्यार खे पंहिंजो करे सघे थी या नथी करे सघे। पैसो वधीक आहे या मोहब्बत वधीक आहे, इहो मूंखे तव्हां अॼु मुंहिंजे प्रोग्राम जी टॉपिक आहे व्हाट द पावर ऑफ मनी। पैसे जी छा हैसियत आहे, छा ताक़त आहे अबव लव, तव्हांजी मोहब्बत जे मथां। त इन ते मूंखे तव्हां ॿुधायो। ऐं पैसो बि ज़िंदगी में ज़रूरी आहे, उन जी बि नीड हूंदी आहे, पर सची मोहब्बत ऐं सचो साथी मिलण बि ज़िंदगी में इलाही ज़रूरी आहे। ऐं वाक़ई में इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे, सची मोहब्बत कॾहिं बि कंहिंखे न मिलंदी, पर मिली बि वेंदी आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। पर जंहिंखे मिली वेंदी आहे उहो ख़ुशि नसीब आहे। मां एतिरियूं खोड़ सारियूं लव स्टोरियूं ॾिठियूं आहिनि, अहिड़ा खोड़ सारा कपल ॾिठा आहिनि जंहिंजी वाक़ई में उन्हनि जी मोहब्बत, सच में उन्हनि जी मोहब्बत आहे ऐं उहा मोहब्बत नज़र ईंदी आहे। मोहब्बत मिलण बि हिकु, मां त वाक़ई में चवंदसि त इहा वॾी अल्लाह जी नेमत आहे त कंहिंखे सची मोहब्बत मिली थी वञे। अॼुकल्ह त मोहब्बत फ्रॉड चवंदा आहिनि माण्हू, फ्रॉड आहे, मोहब्बत कुझु न आहे, मोहब्बत सिर्फ़ु माण्हू टाइम पास कंदा आहिनि। पर हिन वक़्तु जंहिंखे मोहब्बत थी आहे ऐं जेको हिन मरहले खां गुज़री रहियो आहे, उन खां पुछो त मोहब्बत छा हूंदी आहे ऐं मोहब्बत जे मथां पैसे जो छा ज़ोर आहे। पैसो वधीक आहे या मोहब्बत वधीक आहे। मतिलबु तव्हां ॾिसो था मुंहिंजे पैसे खे मां हीअं रखियो आहे ऐं मोहब्बत खे हीअं रखियो आहे त केयरिंग, लविंग, मोहब्बत भी लाइफ में ज़रूरी आहे। प्रोग्राम में शामिल थींदा रहो, कॉल कंदा रहो, मां तव्हां सां गॾु आहियां। अॼु हिन शाम खे बि ख़ूबसूरत ठाहींदासीं तव्हांजी खोड़ सारी कॉल सां गॾु, तव्हांजे खोड़ सारे गाननि सां गॾु। मां पंहिंजे प्रोग्राम में सॉन्ग बि शामिल कंदी आहियां ऐं तव्हांजा नाला मां कोशिशि कयां थी, मे बि शायदि कुझु तव्हां मूंखे कमेंट कया हुजनि, पंहिंजा नाला मैसेज कया हुजनि या तव्हां पंहिंजे शहर जो बि नालो ॿुधायो हुजे त मां तव्हांजा नाला शामिल करण जी कोशिशि कयां थी। ख़ैर हे त असांजे हिन प्रोग्राम जी शुरूआति आहे, इन त खोड़ सारो टाइम पियो। हिन वक़्तु जेके बि असांजियूं माइरियूं, भेनरियूं, जेके बि मुंहिंजियूं सहेलियूं जेके स्कूल वेंदियूं आहिनि, कॉलेज वेंदियूं आहिनि, नंढड़ा ॿार बि हिन प्रोग्राम खे इंजॉय कंदा आहिनि, उहे बि शामिल थी सघनि था। हिकिड़ी कॉल असां सां गॾु आहे, कॉल शामिल कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पिया ॻाल्हायो? हेलो 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 हेलो, तव्हांखे आवाज़ अचे थी मुंहिंजी? ओ अच्छा ठीकु आहे जी, कॉल ड्रॉप थी वई आहे, कोई मसइलो न आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जॾहिं कॉल ईंदी आहे ऐं कॉल ड्रॉप थी वेंदी आहे त कोई इशू न आहे, वरी तव्हां ट्राई कंदा रहो, इनशाला तव्हांजी कॉल ज़रूरु मिली वेंदी। मुंहिंजे प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ असां गुफ़्तगू करे रहिया हुआसीं मोहब्बत जा बि अलॻि अलॻि सेक्शन हूंदा आहिनि। मतिलबु तव्हां पंहिंजे हस्बैंड सां उनजी मोहब्बत अलॻि आहे, वालिदिन जी मोहब्बत अलॻि आहे, ब्रदर जी मोहब्बत अलॻि आहे, पर अॼु जेकी जंहिं मोहब्बत ते मुंहिंजी गुफ़्तगू हली रही आहे उहा मतिलबु की कीअं तव्हांखे कीअं एक्सप्लेन कयां। छोकिरो ऐं छोकिरी जी जेकी मोहब्बत हूंदी आहे उन मोहब्बत जी मां ॻाल्हि करी आहियां, जेके अॻिते स्ट्रगल करे पंहिंजो हिकिड़ो घरु वसाईंदा आहिनि ऐं उन घर खे आबाद कंदा आहिनि, उन मोहब्बत जी मां ॻाल्हि करी आहियां। त छा हिन वक़्तु हिन दौर में बि
सची मोहब्बत आहे या न आहे, इन जो जवाबु मूंखे तव्हां ॾींदव। ऐं उन मोहब्बत जे मथां मनी पैसे जी केतिरी वैल्यू आहे, केतिरी अहमियत आहे, ऐं पैसो लाइफ में ज़रूरी आहे या मोहब्बत लाइफ में ज़रूरी आहे। ज़रूरी त ॿई आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल सां ॿई बराबरि हुजणु घुरिजनि। मुंहिंजी त थिंक इहा आहे, पर हाणे मज़ीद मां तव्हांजी सोच ॾिसां, तव्हांजी सोच में हिन वक़्तु छा आहे त पैसो वधीक आहे या पोइ मोहब्बत वधीक आहे। ख़ैर, इहा गुफ़्तगू त हलंदी रहंदी, सुठा सुठा असां गाना बि ॿुधंदासीं ऐं तव्हांजा मां नाला बि ॾिसां, कोशिशि कयां थी मां नाला बि शामिलु कंदसि। ऐं नाज़रीन, हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदी हलां, हीअ जेकी मौसम आहे, ही थोड़ी थोड़ी थधि पई रही आहे कराची में। शाम जे टाइम ते तव्हां ॾिसो त हल्की हल्की थधि स्टार्ट थी वेंदी आहे, असर मगरिब खां पोइ जेकी आहे न, मतिलबु तव्हां फील करे सघो त हा ठीकु आहे, मौसम वेदर इज़ वेरी वेल, त काफ़ी बहितरी अची वई। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिलु कंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। असांजूं वफ़ाऊं तव्हां सां हूंदियूं। वाह। असांजूं वफ़ाऊं तव्हां सां हूंदियूं, असांजूं दुआऊं तव्हां सां हूंदियूं। भली महफ़िल में हज़ारे सुहिणा हुजनि, रुगो मिलियल निगाहूं तव्हां सां हूंदियूं। समाज सनावला गोपाल कंबर शहर खां थो ॻाल्हायां। अरे माशाल्लाह माशाल्लाह, सनावला कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी महिरबानी। तव्हां ॿुधायो, सदक ख़ुशि आहियो? मां बि ठीकु ठाक। एंट्री त तव्हां ॾाढी ज़बरदस्त कई आहे, शेर त तव्हां शुरू में ॿुधाए छॾियो। थैंक यू। ऐं अॼु तमामु प्यारा लॻी रहिया आहियो। माला साईं तव्हांखे सलामत रखे। थैंक यू सो मच। छा चवणु चाहींदो मोहब्बत ऐं पैसे जे बारे में? छा चवणु चाहींदो, ज़िंदगी में छा ज़रूरी आहे? मोहब्बत ज़रूरी? हिन जे हवाले सां जेको मुंहिंजो ओपिनियन आहे, हिन दौर में जेका मोहब्बत, मां चवंदुसि मोहब्बत पैसे खां वधीक आहे, लेकिन हिन दौर में मां चवां थो माण्हू अक्सर पैसे खे था वैल्यू ॾियनि। राइट। त मुंहिंजो पैगाम इहो आहे त बाबा पैसे खे अहमियत न ॾियो, माण्हू ॾिसो, माण्हू जी दिलि ॾिसो, केतिरो तव्हांजो सचो आहे। वाह, ये तव्हां ॾाढी मुंहिंजो पैगाम इहो आहे, जेके बि अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके पैसे खे वैल्यू ॾींदा आहिनि, त पैसे खे वैल्यू न ॾियणु घुरिजे, मोहब्बत ॾिसो। हा बिल्कुलु। ऐं हिकु सॉन्ग यादि कयो, उहो तव्हांखे मां ॿुधाइणु चाहियां। ॿुधायो बिल्कुलु ॿुधायो। सॉन्ग आहे, ओहा दिल तो तोखे ॾियां मां, जंहिंजे लाइ दुनिया चरिया, अड़े ओ चरिया कंदे यादि छा, कबूली तुंहिंजी नौकरिया। ओहा दिल तो तोखे ॾियां मां, जंहिंजे लाइ दुनिया चरिया, तुंहिंजी साइट मूं ते चढ़ी वई। अरे वाह, जबरदस्त। जी जी जी, ॿुधां पई, तव्हां चुप थी वियो हिकदमि। मां त तव्हांजे सॉन्ग खे एंजॉय पई कयां। ऐं जेके बि सभु ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि खे मां सलाम ॾियणु चाहींदुसि। ठीकु आहे, वालेकुम सलाम। मुंहिंजो प्यारो दोस्त ॾिसी रहियो आहे, कंबर खां गुल मोहम्मद भुट्टो, गुरेज़ अली चांडियो, ऐं दुबई खां मीर मोहम्मद मुगेरी। ऐं ही स्पेशली सॉन्ग डेडिकेट कंदुमि लाड़काणे वारनि खे। अरे वाह, ठीकु आहे, थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़। लाड़काणे वारनि खे बि सॉन्ग डेडिकेट करे छॾियो, मूंखे बि सॉन्ग डेडिकेट थी वियो। मां बि उतां जी आहियां, ऑफकोर्स काफ़ी माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे। मां पंहिंजे खोड़ सारे इंटरव्यू में ॿुधाए चुकी आहियां त असां बेसिकली लाड़काणे खां आहियूं, ऐं 90% बुटा लाड़काणे खां ई हूंदा आहिनि, पर काफ़ी हेॾां होॾां बि ज़ाहिर ॻाल्हि इंसानु लॾे थो वञे, इंसानु वक़्त सां गॾु गॾु हुन नंढड़े शहर मां, हाणे त लाड़काणे में वॾो शहर थी वियो आहे, बाक़ाइदा सिटी आहे, उते कॉलेज आहिनि, स्कूल आहिनि, ऐं उते त कोचिंग सेंटर्स आहिनि, ॾाढो ज़बरदस्त, ऐं सुठा सुठा माण्हू उते, मतिलबु हिकिड़े नाले वारा माण्हू उते रहनि था। असांजी मोहतरमा जो घर उते हुयो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे लाड़काणो आहे, ऐं उनजी उतां जी सौगातियूं, खोड़ सारियूं शयूं उहे मशहूरु हूंदियूं आहिनि। हर जेतिरी बि वॾी असांजी सिंध आहिनि, हर जॻह जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे, उनजी पंहिंजी हिकिड़ी सौगात आहे, हुनजी पंहिंजी हिकिड़ी छाप थी वई आहे हुनजी सौगात, त यार हे हुतां जी आहे त हे ठीकु आहे, हुतां हुन शहर जो त हे सौगात उतां जी हूंदी। ख़ैर, हलंदासीं हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जे तरफ़। तव्हां ट्रैक खे एंजॉय कयो ऐं मां चांहि एंजॉय थी कयां, पोइ गॾु वापसि था अचूं। Freestyle session from here to Baghdad. Check it out because you know I'm coming in real fast. Woo! I got rhymes and beats and G, got the whole thing complete. You think that was cool? More totally rana, more totally, more totally rana, more totally, more totally rana, more totally,
here there's no sequel. मुंडी जोड़ायम सवदड़े अल्लाह रखुराना मुंडी जोड़ायम सवदड़े अल्लाह रखुराना राणा तो महाराज थींदा राणा तो मालख थींदा राणा तो महाराज थींदा राणा तो मालख थींदा ओ सोत मामन जे कुले सोत चाचन जे कुले ओ राणा राणा मोर भले थोटले गुजर जो मोर थोटले राणा मोर थोटले राणा मोर थोटले You think that was cool? नथ जोड़ायम सवदड़े अल्लाह रखुराना नथ जोड़ायम सवदड़े अल्लाह रखुराना That was cool. राणा तो महाराज थींदा राणा तो मालख थींदा राणा तो महाराज थींदा राणा तो मालख थींदा ओ सोत मामन जे कुले सोत चाचन जे कुले ओ राणा राणा मोर भले थोटले गुजर जो मोर थोटले राणा मोर थोटले राणा मोर थोटले Every day when you drive your car down Hollywood Sunset Boulevard, and when it goes pop, it goes equal. Check it out because here there's no sequel. बाही जोड़ायम सवदड़े अल्लाह रखुराना बाही जोड़ायम सवदड़े अल्लाह रखुराना राणा तो महाराज थींदा राणा तो मालख थींदा राणा तो महाराज थींदा राणा तो मालख थींदा ओ सोत मामन जे कुले सोत चाचन जे कुले ओ राणा राणा मोर भले थोटले गुजर जो मोर थोटले राणा मोर थोटले राणा मोर थोटले वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कारती कयां प्रोग्राम द लेट नाइट शो में। ऐं हिकिड़ी कॉल आहे, कॉल था वठूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, केरु पिया ॻाल्हायो? अॼु गुलरेज़ चांडियो ॻाल्हायां थो लाड़काणे खां। लाड़काणे खां। जी, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्लाह साईं एहसान अल्हम्दुलिल्लाह। बि तव्हां ख़ुशि आहियो? मां बि बिल्कुलु ठीकु ठाक, महिरबानी महिरबानी। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? सभ खां पहिरियां ॾाढी ख़ुशी थी, तव्हां नओं शो खणी आया आहियो KTN ते। थैंक यू। ऐं 2017 जो मां तव्हां जेकी निजी चैनल ते कमु कंदा हुयो उनजो कॉलर बि आहियां। अच्छा अच्छा, ठीकु आहे जी, यादि आहे मूंखे। बिल्कुलु गुलरेज़ चांडियो लाड़काणे खां मां जी। शामिल थींदो सग में। जी 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 जी, बिल्कुलु बिल्कुलु मूंखे यादि आहे। जी जी, तमामु सुठो लॻो तव्हां आयो शो खणी करे, ज़बरदस्त। थैंक यू। ऐं जेको टॉपिक तव्हांजे शो जो हले पियो त टॉपिक थोरो रिपीट कंदा? टॉपिक मुंहिंजे प्रोग्राम जो आहे त पैसा वधीक आहिनि या मोहब्बत ज़िंदगी में ज़रूरी आहे? पैसो ज़रूरी आहे या मोहब्बत ज़रूरी आहे? अॼु ॾिठो वञे त पैसो आहे। ॾिसो न, पैसो अचणी वञणी शइ आहे। पैसो हेॾां ईंदो आहे, होॾां हलियो बि वेंदो आहे। लेकिन मोहब्बत सची हुजे, सचे माण्हू सां हुजे ऐं मोहब्बत लालच वारी न हुजे त मुंहिंजे ख्याल में मां बहुत मोहब्बत खे ॾींदुसि। अच्छा, सही आहे, इहा बि ठीकु आहे। पर ॾिसो, चवंदा आहिनि त जॾहिं मोहब्बत थी वेंदी आहे, पोइ जॾहिं गुरबत ईंदी आहे, बुरो वक़्तु ईंदो आहे, त पोइ मोहब्बत छॾे बि वेंदी आहे। अॼु जेको सचो ऐं सुठो माण्हू हूंदो आहे न, उहो पैसे खे न आहे ॾिसंदो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोहब्बत खे ॾिसंदो आहे। चलो, तव्हांजी इहा सोच ॿुधी मूंखे ॾाढी ख़ुशी थी। सुठी ॻाल्हि आहे। तव्हांखे बि ज़िंदगी में हिकिड़ी मोहब्बत जी ज़रूरत आहे, त मतिलबु वाक़ई में इंसान हुजनि त पर सचा हुजनि, है न? बिल्कुलु, अॼु सचो इंसान आहे त पोइ हर शइ उन में अची वई। हाँ, बिल्कुलु। जी जी, ॿुधायो। बिल्कुलु बिल्कुलु। मुझे अंगण ते आ सुहणा, वाह। तोले नेण विछाया मां, हो छुड़ियूं पतिरियूं गुलाबन जूं, मथां तुंहिंजे छतराया मां। मुझे अंगण ते आ सुहणा, तोले नेण विछाया मां, उहो
वजाए न लहा जानी जाके तोखे विहारिया बई बाहूं सिरा दियूं ॾेई तोखे निंदड़ी कराया मां। अरे वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, वेरी नाइस। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग, टेक केयर योरसेल्फ, बाय बाय। जी नाज़रीन, इहा बि सुठी सोच हूंदी आहे त असां मोहबत हुजे बि ऐं पैसो बि ज़िंदगी ज़रूरत आहे, पर पैसो त ईंदो वेंदो, इहा ॻाल्हि बि हक़ीक़त आहे। बिज़नेस कॾहिं सुठी उरूज ते हूंदो आहे त कॾहिं बिज़नेस डाउन में बि अची वेंदो आहे, पर सुठो साथी हुजणु ज़िंदगी में इलाही ज़रूरी आहे। हलंदासीं हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जी तरफ़, ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, असां गॾु रहजो। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी आहियां तव्हांखे KTN जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में। इन में हूंदासीं असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं खोड़ सारा गाना, खोड़ सारी शेरो शाइरी। तव्हां बि शेरो शाइरी करे सघो था, पंहिंजे प्यारनि खे पंहिंजे अल्फाज़नि जे ज़रिए उन्हनि खे मैसेज बि, कोई बि मैसेज ॾेई सघो था। प्रोग्राम जो टॉपिक तव्हांखे ख़बर ई आहे, 1 सेकेंड मां तव्हांखे रिवाइंड करे छॾां। असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त पैसो ज़रूरी आहे या मोहब्बत ज़रूरी आहे, मोहब्बत भी ज़रूरी आहे ऐं पैसो भी ज़रूरी आहे या न, ईअं नथो थी सघे। तव्हांजी छा ओपिनियन आहे, तव्हांजी छा सोच आहे, तव्हांजी छा थिंक आहे, वॉट अबाउट थिंक यू, तव्हां छा था सोचो हिन वक़्तु? न यार, मोहब्बत ज़रूरी आहे, प्यार ज़रूरी न आहे, ऐं पैसो भी ज़रूरी आहे ऐं मोहब्बत भी ज़रूरी आहे। तव्हांजी छा सोच आहे, हाणे डिपेंड करे थो तव्हांजे मथां। पोइ मां तव्हांखे लास्ट में पंहिंजो जवाबु ॾींदसि त मुंहिंजी सोच में छा आहे। हिकिड़ी उर्दू में कहावत आहे, चवंदा आहिनि त जब गुर्बत दरवाज़ा खटखटाती है ना मोहब्बत का, तो प्यार जो है ना वो खिड़की से भाग जाता है। त प्यार में एतिरी भी आज़माइशूं न हुजनि जो मोहब्बत जेकी आहे उहा खिड़की खां भॼी वञे, ऐं पोइ जेके प्यार में जेके पाण में मिलिया हुया उहे हिक ॿिए खां एतिरा नापसंद थी वञनि, हिक ॿिए खे बिल्कुलु बि पसंदि न कनि। ऐं इहे बि सुठी शइ न आहे, पर सचो साथी, सची मोहब्बत ऐं पसंदीदा शख़्स मिली वञे त पोइ त वाह वाह, पोइ ज़िंदगी गुज़री वेंदी आहे। पोइ उन में छा थींदो आहे त उनजी थोरी कावड़, उनजी थोरी गुस्सो, उहे शयूं बि बर्दाश्त थी वेंदियूं आहिनि। पर जेके अरेंज मैरिज हूंदी आहे उन में बि ईअं सभु कुझु थी वेंदो आहे, पर काफ़ी जॻह ते कुझु ईगो जी जेकी विच में ॻाल्हि अची वेंदी आहे न, त न मां वधीक, हो चवंदा न मां वधीक, पोइ उते मामला ख़राबु थियण शुरू थी वेंदा आहिनि। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, केरु पिया ॻाल्हायो? जी, मां सिकंदर रिंद पियो ॻाल्हायां, टनों खां। ठीकु आहे, तव्हांखे मां भली कार थी कयां प्रोग्राम में, छा चवणु चाहींदो? जी बिल्कुलु, अल्लाह जी शुक्र एहसान। महिरबानी, थैंक यू सो मच। बिल्कुलु बिल्कुलु, KTN त सभ खां पहिरियों सिंधियुनि जो सभिनि खां पहिरियां नंबर 1 ते चैनल असांजो KTN आहे, पहिरियों चैनल। सखावत भी आहे जी, पहचान भी आहे, बिल्कुलु गरीबन जो मसीहो भी आहे। बिल्कुलु बिल्कुलु, यही ॻाल्हि सच आहे। तो असां सिंध जा KTN ॾिसी ख़ुशि थींदा आहियूं जी। ऐं जो टॉपिक पे हलियो कि ज़िंदगी में पैसो वधीक आहे या मोहब्बत, जी यही टॉपिक आहे। तो अॼु से थोरो ॻाल्हाइण चाहींदासीं त ॿुधायो। मोहब्बत उहा शइ हूंदी आहे जेका ख़तमु कोन थींदी आहे। मोहब्बत उहा शइ हूंदी आहे जेका ग़रीबनि खां मिली सघे थी, अमीरनि खां त मुश्किल आहे। जी बिल्कुलु। तो इन जे बारे में थोरो शाइर अर्ज़ थो करे कि तूं ॻाल्हि ॿुधी थो, तूं कूक ॿुधी थो कोयल जी, मां ॻाल्हि करियां थो पेट बुखो आहिनि ॿारनि जी। वाह। तूं ॻाल्हि करीं थो ज़ुल्फनि जी, मां ॻाल्हि करियां थो अणजन वारनि जी। तो इन में पैसो कमु कोन ईंदो आहे, इन में मोहब्बत कमु ईंदी आहे जेका ग़रीबनि सां कई वञे। मोहब्बत हमेशह रहंदी आहे, पैसो ख़तमु थी वेंदो आहे। पैसो ख़तमु थी वेंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, ठीकु आहे। महिरबानी, असांखे प्रोग्राम सुठो थियो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग।
अल्लाह हाफ़िज़। इहा बि सुठी ॻाल्हि आहे त मां ॿियनि खां बि असांखे मोहबत मिलंदी आहे। मां उहा शुरू में ई पंहिंजे प्रोग्राम जे शुरू में तव्हांखे उहो चई छॾियो हुयो। मां जे मोहबत जे बारे में ॻाल्हाए रही आहियां उहा मोहबत न आहे त तव्हां ग़रीबनि सां अमीरनि सां, वालदेन जी मोहबत, भाउ जी भेनरुनि जी मोहबत, उस्ताद जी शागिर्द सां मोहबत, इहा उहा वारी मोहबत न आहे। मुंहिंजी मोहबत आहे जेके कपल हूंदा आहिनि, जेके हिक ॿिए खे लाइक कंदा आहिनि, छोकिरी ऐं छोकिरे वारी मोहबत, मतिलबु जेके पोइ शादी कंदा आहिनि। क्लियरली ॿुधाए छॾियां। उन मोहबत जे विच में जेके न खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, खोड़ सारो वॾो हिकिड़ो चक्र बि उहो आहे, उन मोहबत जे थिंक में ॿुधायो मूंखे तव्हां जेकॾहिं कंहिंसां प्यारु कयो आहे, कंहिंसां मोहबत कई आहे या न कई आहे, या तव्हां कंहिंखे प्यारु कंदा आहियो उहो तव्हां सां मोहबत नथो करे, उन मोहबत जे विच में पैसो ज़रूरी आहे या मोहबत ज़रूरी आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां त पैसो बि ज़िंदगी में ज़रूरी आहे। पैसो हूंदो आहे त इंसानु हर शइ वठी सघंदो आहे, हर शइ करे सघंदो आहे ऐं मोहबत बि मिली वेंदी आहे। पर जेकॾहिं हिकिड़ो सुठो साथी, पसंदि जो साथी, जेके तव्हांजे इलाही वेझो हुजे, हर तकलीफ़ में, हर दुख में तव्हां सां गॾु हुजे, त पोइ पैसनि जी ख़ैरु हूंदी आहे। उहो सुठो साथी, सुठो जीवन साथी जेकॾहिं मिली वञे, हर क़दम ते, हर दुख सुख में तव्हां सां गॾु, हर तकलीफ़ में तव्हां सां गॾु बीठो हुजे, उनजो हुजण बि ईअं लॻंदो आहे त मतिलबु नाउ आई एम कंप्लीट। उन वक़्तु लॻंदो आहे त न यार असां हाणे ज़िंदगी हिते असांजी पूरी आहे, बस जेको बि आहे सभु कुझु इन सही आहे। असांजे वालदेन ॾिसो शादी कई ऐं माशाल्लाह असां हाणे उन्हनि जा एतिरा ॿार आहियूं ऐं उहे अञा ताईं बि गॾु आहिनि, ठीकु आहे, उहे अञा ताईं बि हलनि था। इहा हिकिड़ी इहा मोहबत अथव सची। इहा सची मोहबत हाणे नथी मिले। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कयां। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? फरमान अली भुट्टो ॻाल्हायां थो ॾहर की। कराची खां। ठीकु आहे, छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? बिल्कुलु माशाल्लाह तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु हली रहियो आहे ऐं प्रोग्राम मां जो ॾिसी रहियो आहियां शुरू खां। ऐं टॉपिक जेको आहे उनजे हवाले सां इहो चवंदुसि त सोसाइटी में मोहबत जी डिमांड आहे सा फर्स्ट ऑफ ऑल पैसो आहे। अगरि पैसो आहे त मोहबत मिलंदी, अगरि पैसो न आहे त मोहबत न मिलंदी। ठीकु आहे, मोहबत बि पंहिंजी जाइ सही आहे, पर 100 मुंहिंजो जेको एक्सपीरियंस आहे त 100% मां 1% को अहिड़ो माण्हू हूंदो जेको मोहबत में डिमांड न कंदो, बाक़ी 90% जेके माण्हू आहिनि से डिमांड्स कंदा आहिनि। है न, 99% जेके डिमांड्स कंदा आहिनि पोइ मोहबत कंदा आहिनि। जेके उन्हनि जी सभु शयूं पूरियूं थियनि थियूं त ठीकु आहे, नथी थिए त गेट आउट फ्रॉम हियर। बिल्कुलु नथी थियनि त बसि पोइ हर को पंहिंजी घर सही आहे। गेट आउट फ्रॉम हियर न, तव्हां पंहिंजे रस्ते, असां पंहिंजे रस्ते। बिल्कुलु गेट आउट। अॼुकल्ह न सोसाइटी अहिड़ी थी वई आहे जो मतिलबु हर शइ न पैसे, हर शइ पैसे, नीड आहे बिल्कुलु। इहा त मां उहा ई ॻाल्हि कई न, पैसो त ज़िंदगी जी नीड आहे, पर सचो साथी हिन दौर में तव्हांखे छा तव्हांजो यकीन आहे त मिली वेंदो जेकॾहिं सची मोहबत कई वञे त? बिल्कुलु। आउं चवां थो न त हींअर जेको आहे सो जेको माहौल हले थो त 100% मां 99% धोखो करे बाक़ी 1% में बि थी सघे थो त को मिली वञे, पर मूंखे नथो लॻे। ठीकु आहे, ठीकु आहे, मां तव्हां सां गॾु एग्री आहियां। प्रोग्राम में कोई गानो ॿुधणु चाहींदव या कंहिंखे कोई डेडिकेट करणु चाहींदव सॉन्ग? मूंखे गानो त यार को बि यादि न आहे, मुंहिंजा कुझु दोस्त अवांजो प्रोग्राम ॾिसंदा उन्हनि जा नाला चाहींदुसि प्रोग्राम में। दुबई खां मीर मोहम्मद मुगेरी आहे ऐं चांडियो आहे, स्मार्ट सनाज आहे, कमर के उन्हनि खे कोर्स आहे। सलाम। ओके जी, थैंक यू। वालेकुम सलाम। पंहिंजो ख्यालु रखिजो। थैंक्स फॉर कॉलिंग। बाय बाय, सी यू। इहा ॻाल्हि बि इन्हनि जी बिल्कुलु ठीकु आहे। हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो न, हाणे 100 माण्हू आहिनि, 100 माण्हुनि मां 99% जेके माण्हू आहिनि उहे जेके डिमांड ते हलनि था ऐं 1% माण्हू अहिड़ो आहे जेको तव्हां सां सचो हूंदो। त हाणे 100 माण्हुनि मां कीअं ख़बर पवंदी त इहो हिकिड़ो माण्हू इहो उहो ई आहे जेको सचो माण्हू? इहो बि ॾाढो हिकिड़ो मतिलबु डिफिकल्ट चैलेंज आहे तव्हांजी लाइफ में। त ईअं बि नथो थी सघे न इंसानु एतिरनि सारनि माण्हुनि खे पहिरियां पसंदि करे, उन सां सचा कूड़ा वाइदा करे ऐं पोइ ख़बर पए न यार हे त डिमांडी आहे, या न यार इहो ई माण्हू उहो सचो आहे। ऐं ख़बर कीअं पवंदी त एतिरनि सारनि माण्हुनि मां? पर इहा आहे गुड लक एंड मतिलबु तव्हांजी जेके न इहे गुड विशिज़ हूंदियूं आहिनि त न यार काश असांजी त गुड विशिज़ आहिनि त ठीकु आहे, असांखे अहिड़े क़िस्म जो माण्हू मिले, अहिड़ी क़िस्म जी छोकिरी मिले, या अहिड़ी क़िस्म जो असांखे साथी मिली वञे जंहिंसां मां शादी कयां ऐं मुंहिंजो घर हुजे ऐं मुंहिंजी फैमिली हुजे ऐं असां ख़ुशि रहूं। मिलणु मुश्किल आहे, पर जेके अल्लाह जे तरफ़ां जोड़ा ठहियल हूंदा आहिनि उहे त 110% हली वेंदा आहिनि। ठीकु आहे, रुख में, सुख में, ॾुख में हली वेंदा आहिनि। पर जेके असांजी जेकी अॼुकल्ह जी जेकी न्यू जनरेशन आहे न, हुन जा जेके पंहिंजा डिसीशन हूंदा आहिनि त नो, आई लव हिम,
ही लव मी, त हुन जा जेके पंहिंजा डिसीशन्स हूंदा आहिनि उहे कॾहिं कॾहिं रॉन्ग थी वेंदा आहिनि। ऐं मां सम्झा थी त हिन दौर में पंहिंजे पीउ माउ जी ॿुधो 99% जेके आहिनि रॉन्ग फ़ैसिला ई थींदा आहिनि। अॼुकल्ह सचा माण्हू नथा मिलनि, त छोकिरा जेके बि आहिनि उन जा जेके वालिदेन उन्हनि जे लाइ उन्हनि जी लाइफ जे लाइ कोई स्टेप खणनि था त मे बी से ओके। ऐं जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त नो माई चॉइस इज़ परफेक्ट त तव्हां पंहिंजो डिसीशन पाण बि वठी सघो था। हे ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे क्लियरली ॿुधाईंदी हलां, ज़िंदगी हिकिड़ो दफ़ो मिली आहे, ही लाइफ तव्हांजी आहे, तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां जीअं दिलि करे तव्हां हिन ज़िंदगी खे जियो। तव्हां मायूस न थियणो आहे। हिकिड़ो दफ़ो धोखो, ॿियो दफ़ो धोखो, कारोबार में नुक़सानु, शयूं नथियूं थियनि, शयूं नथियूं ठहनि, नथिंग। अगेन तव्हांखे पंहिंजो वापसि में स्टेमिना जेके न डेवलप करे ऐं वापसि असांखे अगेन उन जंग में असांखे विढ़णो आहे ऐं हलंदो रहणो आहे। कॾहिं न कॾहिं त कुझु सही रस्तो मिलंदो। ऐं इहा ई लाइफ आहे, इनखे ई चइबो आहे लाइफ ऑफ स्ट्रगल। मतिलबु तव्हां पंहिंजी लाइफ में हलो था स्ट्रगल कयो था ऐं पोइ तव्हांखे कोई न कोई सुठी ज़िंदगी जो हिकिड़ो मक़सदु मिली थो वञे। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कयां। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु पिया ॻाल्हायो, किथां कॉल कई आहे? उर्दू से बात करो, गुलाम हुसैन। जी मेहरबानी, किथां कॉल की है? अच्छा उर्दू में बात करें, ठीक है आप उर्दू में बात करें। बताएं मुझे आपने कहाँ से कॉल की है? दुबई से। दुबई। अच्छा दुबई से कॉल की है। कैसे हैं आप? ठीक है, तबीयत ठीक है आपकी? अल्हम्दुलिल्लाह सही है, अल्हम्दुलिल्लाह। आपको सब ठीक है? हाँ मैं भी बिल्कुल ठीक ठाक हूँ। अच्छा आपको सिंधी नहीं आती, लेकिन आप अभी हमारा KTN पे शो ये एंजॉय कर रहे थे, आप देख रहे थे सुकून से बैठ के। ना तो मैं बालूची सिंधी का इतना फर्क नहीं है ना, आप लोग को मालूम है ना। अरे थैंक यू। थोड़ा बात समझ में आ जाता है ना, आ जाता है, नहीं सकता है लेकिन हाँ सही आ जाता है। अरे वाह वाह, ये तो आपने बहुत अच्छा हम पे करम कर लिया कि आपने कॉल की और शामिल होकर। अच्छी बात है समझने की। तो हर रात में अल्हम्दुलिल्लाह देख रहा है। अच्छा ठीक है, क्या कहना चाहेंगे प्रोग्राम में? कुछ सुनना चाहेंगे, कुछ सुनाना चाहेंगे, दोस्तों के नाम शामिल करना चाहेंगे प्रोग्राम में? बस ये बस हिंदी का बालूची का प्रोग्राम है, बस इसका इंतजार करना चाहिए, बस सलाम दुआ बस पूछना, बस यही है। सही 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 कह रहे। अच्छा ये बता दें कि हमारे प्रोग्राम का जो टॉपिक है कि जिंदगी में पैसा जरूरी है या मोहब्बत जरूरी है, या मोहब्बत मिलती भी है कि नहीं मिलती, क्या कहना चाहेंगे? ये इसके दोनों का जरूरी है, पैसे का भी जरूरी है, मोहब्बत भी खाली काम पर नहीं देगा और पैसा भी जरूरत नहीं देगा बगैर मोहब्बत से। हाँ ये हम भी इसी बात को लेके अभी तक हम फंसे हुए हैं कि दोनों ही चीजें जरूरी हैं जिंदगी में, लेकिन फिर भी कुछ ये तो हाँ जी जी पैसा नहीं रहेगा तो दोस्ती नहीं रहेगा, और दोस्ती रहेगा तो पैसा नहीं रहेगा, वो दोस्ती बनेगा नहीं है। सही कह रहे हैं। चलें जी ठीक है, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग, बाय बाय। इनका कहना भी बिल्कुल ठीक है कि पैसा नहीं होगा तो दोस्ती नहीं मिलेगी, दोस्ती मिलेगी तो पैसा नहीं मिलेगा। वो असल में वो थोड़ा अरबी हुआ तो उन्हनि जो थोड़ा एक्सेंट अहिड़ो हुयो, बलोची टाइप जो, जीअं बलोच ॻाल्हाईंदा आहिनि, उन्हनि जे बि एक्सेंट में थोड़ी इहा शइ हूंदी आहे, पठान जी एक्सेंट में भी यही शइ ईंदी आहे। पर ख़ैर सुठी ॻाल्हि आहे त हो असांजे प्रोग्राम खे हिन वक़्तु ॾिसनि पिया, एंजॉय कनि पिया, हुननि ट्राई कयो, हिननि जी कॉल लॻी वई। तव्हां भी मुंहिंजे प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ कॉल करे सघो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे। ऐं इन ई टॉपिक ते असां ॻाल्हाए सघंदासीं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि, खोड़ सारी गुफ्तगू थींदी आहे, हर इंसान जी पंहिंजी सोच निकिरंदी आहे। असां अक्सर छा चवंदा आहियूं त यार मूंसां हिकिड़ी हीअ प्रॉब्लम थी वई आहे ऐं जेको आहे मां जेको आहे 4-5 माण्हू सां पहिरां डिस्कस कंदसि, देन मां डिसीजन वठंदसि त मूंखे छा करिणो आहे, मूंखे ॿियनि जी सजेशन खपे, ॿियनि जी मूंखे थिंक खपे। त हिन वक़्तु मूंसां अहिड़ी कोई प्रॉब्लम न आहे, तव्हां मुंहिंजी तरफ़ मत अचिजो, बिल्कुलु न सोचिजो। मुंहिंजी बसि हीअ हिकिड़ी थिंक आहे त मतिलबु माण्हुनि जी सोच छा आहे, हर इंसान जो हिकिड़ो पंहिंजो अलॻि अलॻि सोच हूंदी आहे, हिकिड़ी पंहिंजी अलॻि अलॻि मतिलबु उन्हनि जो माइंड में हिकिड़ी चॉइस हलंदी आहे। काफ़ी माण्हू मोहब्बत खे वैल्यू ॾींदा आहिनि ऐं काफ़ी माण्हू पैसे खे वैल्यू ॾींदा आहिनि, ऐं इलाही सारा माण्हू चवंदा आहिनि त यार ॿई हुजणु ज़रूरी आहिनि। जीअं हाणे असांजे अदा कॉल कई, हुन चयो त पैसो आहे त तव्हांजी मोहब्बत बि आहे, ऐं जेकॾहिं तव्हां वटि पैसो न आहे त तव्हांजी मोहब्बत बि न आहे। ऐं अॼुकल्ह ॾिसो छोकिरियुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त हर कोई पंहिंजी सेफ साइड ॻोल्हींदो आहे त यार मां जेकॾहिं हिते शादी कयां थी या कयां थो त हितां जो मूंखे बैकअप छा आहे, हितां मूंखे फैसिलिटियूं कहिड़ियूं मिलंदियूं, छा मां सुकून सां रहंदसि न रहंदसि। सुकून में बि छा हूंदो आहे, इंसान छोकिरियुनि जी नंढियूं ख़्वाहिशूं आहिनि, हिकिड़ी गाॾी हुजे, हिकिड़ो घर हुजे, सुठो हस्बैंड हुजे, इनकमिंग सुठी हुजे, असांजे ॿार सुठे स्कूल में पढ़नि, बसि इहा ई ज़िंदगी आहे। ऐं कंहिं शादी वग़ैरह में उथ वेह थिए थी त ज़रा सुठे तरीक़े सां माण्हू हली वञे, सुठा कपिड़ा वग़ैरह पाए। इहा हिकिड़ी छोकिरी जी सोच हूंदी आहे।
शुरू में जेकॾहिं लव कयो था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾिसो चवंदा आहिनि त गिफ्ट ॾियण सां मोहबत वधंदी आहे त गिफ्ट मां सम्झां थी मोहबत में इम्पोर्टेंट आहे मुंहिंजी मां चवंदसि त टू मच इम्पोर्टेंट इलाही नीड हूंदी आहे गिफ्ट जी ज़रूरत हूंदी आहे त तव्हां पंहिंजी मोहबत खे जॾहिं तव्हां घाटो करण जी कोशिशि कंदा आहियो न त अच्छा इहे न त सिर्फ़ु छोकिरियूं वठंदियूं आहिनि छोकिरियुनि जो बि फर्ज़ु आहे त उहो पंहिंजे फ्रेंड खे गिफ्ट वग़ैरह ॾियनि ठीकु आहे न इहे हिकिड़ी तरफ़ा मां कोन थी ॻाल्हायां मां ॿिन्हिनि जो साथ ॾियां थी त जेकॾहिं तव्हां पंहिंजी मोहबत खे अञा मज़बूत अञा पको अञा घेरो महसूसु कराइणु चाहियो था त ज़रूरी न आहे त हर ईद हुजे या फटाकनि वारी ईद हुजे रमज़ान जी ईद हुजे पोइ तव्हांखे तोहफ़ो ॾियणो आहे न त न ॾियणो आहे हिकिड़ी कॉल आहे कॉल शामिल थी कयां पोइ पंहिंजी ॻाल्हि खे हितां ई कंटिन्यू कंदसि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू माशाअल्लाह छा नालो आहे किथां कॉल कई आहे जी नालो मुंहिंजो आहे इम्तियाज़ अली रावलपिंडी रावलपिंडी खां ठीकु आहे जी छा चवणु चाहींदो प्रोग्राम में माशाअल्लाह ई हुआ थी ज़बरदस्त माशाअल्लाह पंहिंजे दिल लाइ बैठी आहिनि पंहिंजे दिल जी शान आहे मान आहे मां बहितरीन ज़बरदस्त प्रोग्राम आहे थैंक यू सो मच प्रोग्राम जो टॉपिक आहे जी 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 बिल्कुलु तव्हांजी जेको टॉपिक आहे माशाअल्लाह तमामु बहितरीन टॉपिक आहे अॼु जे हिसाब सां बि अॼुकल्ह जी लाइफ में जेको आहे मोहबत ऐं पैसे जे हिसाब सां मोहबत ज़रूरी आहे पैसो एतिरो ख़ासि ज़रूरी न आहे पैसो ज़रूरी न आहे मोहबत ज़रूरी आहे न मस्त मोहबत ज़रूरी आहे पैसे जो तो अलॻि हिसाब आहे सभ खां पहिरीं मोहबत पर मोहबत सच्ची वेंदी मोहबत सच्ची हुजे ऐं जेकॾहिं मोहबत सच्ची न मिले ऐं पैसो बि न हुजे त पोइ छा कजे अगर मोहबत सच्ची न हुजे त पैसो बहितर आहे ज़माने हिसाब सां बाक़ी कोशिशि करे त मोहबत मतिलबु तव्हां न हिकिड़ी जॻह ते मतिलबु डिसाइडेड न आहियो त पैसो इम्पोर्टेंट आहे मनी इज़ इम्पोर्टेंट या लव इज़ इम्पोर्टेंट चलो ठीकु आहे कोई गानो ॿुधाइणु चाहींदो कुझु गानो ॿुधणु पसंदि कंदो कुझु चवणु चाहींदो प्रोग्राम में अदरवाइज़ जी सर वैसे तो माना मां तव्हांखे पहिरियां वीडियो ॿिनि चकर कॉल करे चुको आहियां मां तव्हांखे तस्वीर मुंहिंजी अच्छा जी ठीकु आहे ओके थैंक यू थैंक्स फॉर कॉलिंग बाय बाय अच्छा ॾिसो हर इंसान जी जेके न पंहिंजी हिकिड़ी दिलि में हिकिड़ी उहो हूंदी आहे पंहिंजे माइंड में हिकिड़ो रस्तो हूंदो आहे त यार मूंखे इन ई रस्ते ते हलणो आहे ऐं ॿ ॿेड़ियुनि में कॾहिं बि माण्हू कदम रखी नथो तरी सघे पंहिंजी ॻाल्हि खे मां कंटिन्यू कंदसि पर हाणे काफ़ी सारियूं ॻाल्हियूं थी वियूं आहिनि हिकिड़ो छो न ख़ूबसूरत ट्रैक हुजे पंहिंजे हिन प्रोग्राम द लेट नाइट शो में हिन ट्रैक खे एंजॉय कयो ऐं पोइ जल्द वापसि था अचूं once again welcome to the late night show इन ख़ूबसूरत ट्रैक खां पोइ once again मां तव्हांखे मुंहिंजी दिलि पई करे मां तव्हांखे वेलकम कयां ऐं हिकिड़ी कॉल आहे कॉल शामिल थी कयां पोइ मां तव्हांखे हिनजी वजह ॿुधाईंदमि हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम भेण ख़ुशि आहियो भेण करा ठीकु आहे ॾाढी ख़ुशी थी तव्हांजो प्रोग्राम सुनिया जी जी अब्दुर्रहमान ॻाल्हायो चावल बलोचिस्तान ॻाल्हायो भेण अच्छा जी जी अब्दुर्रहमान कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह अॼु ॾाढो बाक़ी ख़ुशी थी तव्हांजो नंबर ट्राई कयो बड़े मां ॻाल्हाईंदो आहियां जेको बि लाइव ईंदो आहे मिड़ई ॻाल्हाईंदा आहियूं जी जी सबके ख़ुशि कंदो आहियूं ऐं ख़ुशी थी वई तव्हां अची आया भेण तव्हांजो नालो ज़रूरु आहे जी जी तव्हांजो नालो भेण कहिड़ो गानो न तव्हांजो नालो न पढ़ियल न आहे नालो तव्हांजो छा आहे मुंहिंजो नालो जी जी मुंहिंजो नालो सदफ भुट्टो सदफ माशाअल्लाह ॿियो ख़ैर आहे भेण जी जी बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र जी छा टॉपिक आहे तव्हांजो ॿुधायो असांजे प्रोग्राम जो टॉपिक इहो आहे त पैसा वधीक ज़रूरी आहिनि या मोहबत लाइफ में मोहबत ज़रूरी आहे पैसा खणी हथ जी मरा अचण वञण वारो आहे हा बिल्कुलु वो त ईंदी रहंदी आहे पैसनि जो छा आहे मोहबत इंसान मोहबत सुठी ॻाल्हि आहे मोहबत माण्हू करे त मोहबत मिलण बि इलाही हा पैसो जेको आहे न अचण वञण वारो आहे न पैसो अची अल्लाह सही सही अच्छा सही जी जी ॿियो ख़ैर आहे ॿियो सभु ठीकु ठाक अल्लाह जो शुक्र एहसान कुर्बन खोड़ सारा असां ठीकु आहियूं
अच्छा कॉल कटिजी वई ठीकु आहे थैंक यू सो मच फॉर कॉलिंग अच्छा थींदो छा आहे त कुझु माण्हू मां चाहींदी आहियां त प्रोग्राम ॾिसी कॉल कनि त बहितर आहे छो जे कारण उन्हनि खे टॉपिक जी उन गुफ़्तगू जी ख़बर हूंदी त असांखे कहिड़ी गुफ़्तगू कहिड़ी टॉपिक ते उन जो शो काफ़ी टाइम खां ई हली रहियो असांखे त 1 आवर थी वियो आहे असां इन प्रोग्राम खे कंटिन्यू कंदा था अचूं ॾाढी मज़ेदार तरीक़े सां ऐं हिन वक़्तु जेकी वेदर ऐं मौसम हली रही आहे हीअ मौसम ऐं हे जेके ॾींहं हलिया रहिया आहिनि इहे शादियुनि जा ॾींहं हलिया रहिया आहिनि ऐं जंहिंजे घर में शादी आहे या शादी थियण वारी आहे या उनजी डेट फिक्स थी वई आहे उन में थोरो हो जेके 1-2 ॾींहं खां पहिरियां खां धूल धमाका हलंदा आहिनि उहे बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघनि था जल्दी प्रोग्राम में कॉल कयो शामिल थी वञो हीउ वक़्तु थी वियो आहे असांजे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जी तरफ़ हलंदासीं ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कारती कयां तव्हां सभिनि खे पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो में असांजे प्रोग्राम जे टॉपिक ते तव्हांखे ख़बर ई आहे मुंहिंजे प्रोग्राम में शामिल थियण जो बिल्कुलु आसान तरीक़ो आहे नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे जल्दी पंहिंजा फ़ोन खणो ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थी वञो कॉल करे असांजे प्रोग्राम में तव्हां पंहिंजे प्यारनि खे गाना बि डेडिकेट करे सघो था शेरो शाइरी बि डेडिकेट करे सघो था उन्हनि जा नाला बि खणी सघो था नाला बि असां उन्हनि जा पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदसि तव्हांजी वॉइस में तव्हां कॉल कयो ऐं पंहिंजे दोस्तनि जा नाला बि शामिल करे सघो था जेके बि हिन वक़्तु असांजे प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहिनि इंजॉय करे रहिया आहिनि उन सभिनि खे वन सेकेंड वरी थी ॿुधायां त असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त ज़िंदगीअ में पैसो वधीक आहे या मोहबत ज़रूरी आहे मोहबत बि ज़रूरी हूंदी आहे ऐं पैसो बि ज़रूरी हूंदी आहे पर तव्हांजी सोच छा आहे मां इहे ॼाणण थी चाहियां हिकिड़ी कॉल आहे कॉल शामिल कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम गुल मोहम्मद भुट्टो फ्रॉम कमर अली खान अच्छा जी थैंक यू सो मच फॉर कॉलिंग छा चवणु चाहींदो प्रोग्राम में अजमेर मां जेको आहे त उहा जेको इहो चवणु चाहींदुमि त मां तव्हां ॾाढो ख़ूबसूरत लॻियो ऐं ख़ासि करे जेके केटीएन जेके प्रोग्राम जेको तव्हांजो हले थो ॾाढो जेको असांखे पसंदि आहे थैंक यू तमामु बहितरीनु जेको प्रोग्राम हली रहियो आहे थैंक यू सो मच अच्छा प्रोग्राम जो टॉपिक जी बिल्कुलु हा टॉपिक असांखे जेको आहे तव्हां जेको टॉपिक हुयो असां ॿुधियोसीं प्रोग्राम में मोहबत जी अहमियत वधीक आहे या पैसे जी बिल्कुलु इन दौर में ॾिठो वञे त ख़ासि करे हिन दौर में जेको ॾिठो थो वञे ख़ासि करे माण्हू अहमियत जेको आहे पैसे खे घणी था ॾियनि ऐं मोहबत खे ख़ासि करे गवाइनि था इहे त माण्हू मां सभिनी खे पैगाम इहो ॾियणु चाहींदुमि त इंसान जी अहमियत वधीक हूंदी आहे पैसो अचणो वञणो आहे पैसो जेको आहे त अचणो वञणो आहे जेकर इंसान हिन दुनिया मां हलियो थो वञे न मोहबत वारो पोइ उहो वापसि नथो अची सघे कॾहिं सही त तव्हांजी सोच मतिलबु इहा आहे त ज़िंदगी में मोहबत ज़रूरी आहे इंसान जी वैल्यू ज़रूरी इंसान जी वैल्यू अलॻि आहे मां सिर्फ़ु उन मोहबत जी ॻाल्हि थी कयां त सचा मोहबत मिलंदी आहे सचा माण्हू मिलनि था हा न हिन दौर में ॾिठो न किथे आहिनि 100 मां को 5-10% आहे बाक़ी जेको आहे ख़ासि करे पैसे की अहमियत घणी हा बिल्कुलु त तव्हांजी वधीक अहमियत कहिड़े तरफ़ आहे पैसे जी तरफ़ या मोहबत जे तरफ़ मूंखे लाज़मी आहे यकीन मुंहिंजी मोहबत आहे जेका मुंहिंजी मोहबत शो ॿुधंदी हूंदी तव्हांजो प्रोग्राम अरे वाह वाह जेका नथी ॿुधे पोइ बि मां हुननि खे इहो ई पैगाम ॾियणु चाहींदुमि त छो जो मोहबत कॾहिं मरंदी न आहे इंसान जी मोहबत कॾहिं मरंदी न आहे बाक़ी पैसो अचणो वञणु शइ आहे बाक़ी हा ऐं ॿियो मां जेको आहे त प्रोग्राम में हिकिड़ो शेर उस्ताद बुखारी जो मां जी बिल्कुलु शामिल कयो वेसारनि मुंहिंजी आदत न आहे मुंहिंजी याददाश्त हली वञे त अलॻि ॻाल्हि आहे तूं मूंखे हरदम यादि आहीं सुहिणा साईं जे मुंहिंजो दम हलियो वञे त अलॻि ॻाल्हि आहे वाह ज़बरदस्त प्रोग्राम ॿुधनि था जेके मुंहिंजा दोस्त आहिनि हिमात नाला गोपांग फ्रॉम कमर अली खान ऐं मुंहिंजो प्यारो जेको दोस्त आहे वीर मोहम्मद मुगेरी फ्रॉम दुबई ऐं जेके बि सिंध वारा जेके बि ॿुधनि था मुंहिंजा दोस्त आहिनि कुझु बि आहिनि गुल मोहम्मद भुट्टो जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम यार इस्लाम मदद थैंक यू वालेकुम सलाम थैंक यू सो मच फॉर कॉलिंग बाय बाय अल्लाह हाफिज़
ये बि सुठी ॻाल्हि आहे त माण्हू अॼुकल्ह वधीक पैसे खे ई वैल्यू ॾियनि था। पैसे खे वैल्यू छो था ॾियनि उहो तव्हां सभिनि खे ख़बर आहे। पैसे सां काफ़ी सारियूं शयूं अची वेंदियूं आहिनि, काफ़ी सारियूं सहूलियतूं पूरियूं थी वेंदियूं आहिनि। ऐं जेकॾहिं असल में मायुनि जी पंहिंजी सोच हूंदी आहे ऐं मर्दनि जी पंहिंजी सोच हूंदी आहे। मर्द जो कमु हूंदो आहे कमाइणु ऐं औरत जो कमु हूंदो आहे घर खे हलाइणु सुठे तरीक़े सां। ऐं खोड़ सारियूं घर जूं शयूं, बल्कि 110% घर हलंदो ई पैसे सां आहे। तव्हां पैसो कमाए ईंदव त हिकिड़ी औरत घर खे सुठो कंदी, संवारींदी, उन में शयूं रखंदी ऐं साफ़ सफ़ाई रखंदी, तव्हांखे मानी खाधो पाणी सुठो मिलंदो, सुठे स्कूल में ॿार पढ़ंदा। मां उहा ई ॻाल्हि कंदी आहियां त मोहबत बि ज़रूरु। ऐं मां सम्झां थी जॾहिं पैसो घर में ईंदो आहे त मोहबत बि थी वेंदी आहे। जॾहिं हिकिड़ी औरत खे कुझु चवण जी शिकायत ई कोन मिलंदी त जहिड़ो त थियणो ई न आहे ऐं मोहबत अञा बरक़रार रहंदी। पर मोहबत बि ज़रूरी आहे। मां तव्हांखे शुरू में ॿुधायो हुयो त मुंहिंजी अखियुनि ॾिठी इहे ज़िंदगी जा एक्सपीरियंस आहिनि त काफ़ी सारा घर, काफ़ी सारा जोड़ा, काफ़ी सारियूं मोहबतूं मां सच में अहिड़ियूं ॾिठियूं आहिनि त कुझु बि न आहे उन्हनि वटि, पर हू पाण में ॾाढा ख़ुशि आहिनि, ॾाढा हैप्पी आहिनि। कुझु बि न, पर उन्हनि जी मोहबत उन्हनि सां गॾु आहे, उन्हनि जो पसंदीदा शख़्स उन्हनि सां गॾु आहे, पसंदीदा उन्हनि जी औरत उन्हनि जी उन सां गॾु आहे त उहे इलाही ख़ुशि आहिनि। किराए जे घर में रहनि था, ठीकु आहे, हिकु ॿ ॿार आहिनि उन्हनि जा, घुमनि था, फिरनि था, खाइनि था, हिकिड़ो वक़्तु लिमिटेड कमाए था अचनि, उहो खाधो वरी ॿिए ॾींहुं वरी सुभाणे असांखे वरी कमाइण जे लाइ निकिरणो आहे। उन्हनि जी लाइफ बि ॾाढी हैप्पी। ऐं मां उन्हनि खे ॾिसी वाक़ई में मतिलबु मां पोइ बि अलाह जो हर हाल में शुक्र अदा कंदी आहियां। असां सभिनि खे ई अलाह जो शुक्र अदा करणु घुरिजे त असांजी जहिड़ी बि लाइफ गुज़रे थी या अलाह तुंहिंजो शुक्र एहसान, ॾाढा सुठा था खाऊं, 3 वक़्त जी मानी मिले थी, सुठो खाऊं था, सुठो घुमूं था, गाॾी पाण वटि आहे, पंहिंजी हिकिड़ो पंहिंजो स्टैंडर्ड ठहियो पियो आहे, अहिड़ी लाइफ बि आहे। ऐं कुझु इहा ॻाल्हि बि सच आहे, सभु कुझु हूंदे बि जॾहिं उन्हनि जे विच में मोहबत न हूंदी आहे त उन घर में मज़ो बि न हूंदो आहे। त इहे ॿई शयूं मिलण बि हिकिड़ी सम्झो अलाह जी नेमत आहे ऐं ख़ुशि नसीबी आहे। ख़ुशि नसीब इंसान आहिनि जंहिंजे घर में इहे ॿई शयूं आहिनि। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कयां। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पिया ॻाल्हायो? मां दुआ ज़ारत थी ॻाल्हायां हैदराबाद खां। हैदराबाद खां। दुआ, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? मां बि बिल्कुलु ठीकु ठाक। छा कंदा आहियो दुआ? जी ॿुधायो। तव्हां छा कंदा आहियो? असांखे सॉन्ग ॿुधाइजो अहमद मुगल जो। मां तव्हांखे सॉन्ग अहमद मुगल जो ज़रूरु ॿुधाईंदसि। मां इहो तव्हांखां पुछण थी चाहियां, तव्हांजी एक्टिविटी छा आहे, छा कंदा आहियो तव्हां? घर में हूंदा आहियो, स्टडी कंदा आहियो? जी, घर में हूंदा आहियो। घर में हूंदा आहियो, चलो ठीकु आहे। दुआ, थैंक यू। अहमद मुगल जो गानो ज़रूरु ॿुधाईंदसि। ॿियो कुझु कंहिंखे कोई सॉन्ग डेडिकेट करणु चाहींदो? जी, मुंहिंजे भाउ खे डेडिकेट कंदसि, फहाद अली खे। फहाद अली खे? जी। अच्छा जी, ठीकु आहे। थैंक यू दुआ, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। दुआ हैदराबाद खां असांखे कॉल कई हुई ऐं फहाद अली उन्हनि जो भाउ आहे। उन्हनि हिकिड़ो अहमद मुगल जो ट्रैक उन्हनि खे डेडिकेट कयो आहे। कोशिशि कंदासीं इहो सॉन्ग शामिलु करण जे लाइ प्रोग्राम में। जे न बि थियो त नेक्स्ट वीक इनशाला असां इहा दुआ ज़रूरु क़बूल कंदासीं ऐं दुआ जी फरमाइश ज़रूरु पूरी कंदासीं। ठीकु आहे जी, कॉल कंदा रहो, प्रोग्राम में शामिलु थींदा रहो। नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे ऐं इन में कोई बि कहिड़े बि हिसाब सां तव्हां गुफ़्तगू करे सघो था। ऐं मां तव्हांजी भेण, तव्हांजी दोस्त तव्हां सां गॾु आहियां तव्हांजे हिन प्रोग्राम में। ऐं असां 11 बजे ताईं तव्हां सां गॾु हूंदासीं। असांजी सॼी टीम तव्हांजो साथ ॾींदी, खोड़ सारी गुफ़्तगू कंदासीं। कॉल करे सघो था, नंबर स्क्रीन ते अची रहियो आहे। नेक्स्ट वीक इनशाला मुंहिंजी कोशिशि हूंदी मां तव्हांजा नाला बि शामिलु कंदसि। पंहिंजा नाला ऐं पंहिंजे शहर जो नालो शामिलु करण जे लाइ तव्हांखे छा करिणो हूंदो, असांजा जेके यूट्यूब चैनल ते असांजा जेके क्लिप्स रखियल आहिनि उन ते तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो मूंखे मैसेज कंदव ऐं उहे नाला लिखी ऐं मां तव्हांजा नाला पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदसि। ऐं मां हर वक़्तु हर थोरी देरि में तव्हांजा नाला थोरा खणी शामिलु कंदी रहंदमि। त पंहिंजा नाला शामिलु करण जो तव्हांखे तरीक़ेकार ॿुधाए छॾियो आहे। प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे, तव्हां कॉल करे सघो था ऐं मूंसां करे सघो था गुफ़्तगू। पर ख़ैर असांजे डायरेक्टर साहब ॿुधायो आहे त दुआ जी फरमाइश असां पूरी था कयूं। अहमद मुगल जो हिकु ख़ूबसूरत ट्रैक आहे, हिन ट्रैक खे एंजॉय कयो ऐं मूंसां गॾु रहो। जी नाज़रीन, कीअं लॻो तव्हांखे हीउ सॉन्ग? यकीनन तव्हां हिन ट्रैक खे एंजॉय कयो हूंदो। मूंखे बि ॾाढो सुठो सॉन्ग लॻो ऐं सॉन्ग बाक़ी में सुठा हूंदा आहिनि। राति जे टाइम दिलि कंदी आहे त थोरो पंहिंजे लाइ वक़्तु कढी ऐं थोरो सॉन्ग खे इंसानु एंजॉय करे।
ऐं मौसीक़ी बि हिकिड़ी चवंदा न रूह जी ग़िज़ा आहे। जेकॾहिं तव्हां चाहींदा आहियो त या मां बिल्कुलु रिलैक्स थी वञा त कॾहिं कॾहिं ट्राए करे ॾिसजो, कननि में हैंड फ्री लॻाए ऐं रूम खे बिल्कुलु ख़ाली सभिनि खे कढी छॾियो ऐं पंहिंजा पसंदीदा गाना जेके तव्हांजा फेवरेट हुजनि, स्मूथ ट्रैक में हुजनि या फास्ट ट्रैक में हुजनि, उहो हैंड फ्री लॻाए ऐं पंहिंजे सुकून सां 2-3 मिंट 4 मिंट पाण खे टाइम ॾिजे ऐं थोरो रिलैक्स थियो, तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो। मौसीक़ी बि सुठी हूंदी आहे ऐं मौसीक़ी ते असांजी सिंध जी सम्झो इहा बि हिकिड़ी सौगात आहे। सिंधी गाना ऐं सिंधी सॉफ्ट गाना जेके हलंदा आहिनि, शेरो शाइरी वारा, उन्हनि जो बि हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो हूंदो आहे। ख़ैर, प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ तव्हां कॉल करे सघो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। जल्दी जल्दी पंहिंजो फ़ोन खणो, प्रोग्राम में शामिलु थी वञो। ऐं असांजे अॼु जो टॉपिक आहे त पैसो वधीक आहे या मोहब्बत ज़रूरी आहे ज़िंदगीअ में, ऐं जेकॾहिं मोहब्बत सची आहे बि त उन मोहब्बत जे मथां पैसे जो छा रद्द अमल आहे, केतिरी ज़रूरत आहे, उनजी केतिरी ताक़त आहे, या कोई तव्हांखे एतिरा पैसा ॾे या कोई एतिरी पैसनि जी ऑफर करे त छा तव्हां पंहिंजी मोहब्बत खे छॾे ॾींदो, ईअं थी सघे थो मे बी। ख़ैर, कॉल हिकिड़ी शामिलु कंदासीं, कॉलर असां सां गॾु आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, कहिड़ा हाल आहियो? ख़ुशि आहियो भेण? मां ठीकु ठाक अदा, मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। भली कार थी कयां तव्हांखे। हा, इहा ॻाल्हि आहे, इहा मूंखे अञा थी कंहिं बि न चयो आहे त तव्हां चांहि पीती आहे, असांखे कोन पुछियो अथव। भेण शिकायत पंहिंजनि सां खपी न भेण। हा, बिल्कुलु बिल्कुलु। थोड़ी सर्दी में अचे बि त मुंहिंजो पर भेण मन सलाह हाणे पर भेण सलाह ई कोन आहे। वाकई में मां कंहिंखां बि कोन पुछियो, मां चयसि ई कोन त तव्हां बि चांहि पियो या तव्हांखे बि सलाह आहे। छा नालो आहे, तव्हां किथां कॉल कई आहे? अभी नूरियाबाद सिमर फैक्ट्री नूरियाबाद मां कई आहे, डॉलर थेमो पोइ ॻाल्हायां, पावर सिमर फैक्ट्री मां। अच्छा अच्छा अच्छा, भली कार्तिक या प्रोग्राम में तव्हांखे छा चवणु चाहींदो? भेण बस इहे था चवनि, मुंहिंजे पुट जी शादी आहे 25 दिसंबर ते, हुन लाइ तव्हां भेण खे दावत ॾींदसि? जी जी जी, बिल्कुलु बिल्कुलु, इंशाल्लाह ज़रूरु ईंदासीं, इंशाल्लाह। कहिड़े कॉलेज पिटारे में मुंहिंजी घर आहे पंहिंजो। अच्छा अच्छा अच्छा, कहिड़े कॉलेज पिटारो जाम शोरो। अच्छा अच्छा अच्छा, सही सही, इंशाल्लाह इंशाल्लाह। 25 दिसंबर ते मुंहिंजे पुट अयाज़ जी शादी आहे, उहा अरेंजस में उनजी शादी रखी वई आहे। मुंहिंजे भेण खे दावत ॾियां त पंहिंजा भार ऐं वठी पंहिंजा अचे। महिरबानी महिरबानी, इंशाल्लाह ज़रूरु शामिल थींदासीं। ॿियो ख़ैर आहे भेण? ॿियो सभु ठीकु ठाक, शुक्र अल्लाह जो। कोई गानो ॿुधणु चाहींदो, कुझु पसंदि कंदो ॿुधाइण? भेण गानो न ॿुधण, दुआ करे चओ त बस इहा शादी मुंहिंजी सुठी आहे, मुंहिंजी ख्वाहिश आहे त सुठा भार खाई दोस्त ख़ुशि थी वञनि, इहे ई दुआ कजो। अच्छा, असांजे हिकिड़ा आहिनि, असांजी टीम जो हिसो आहिनि, जुनेद सुरियो, चवनि था त मां बि तव्हां सां गॾु हलंदसि अयाज़ जी शादी में। बिल्कुलु बिल्कुलु, मुंहिंजा सभई पूरी टीम अचे के साल मोस्ट वेलकम। ठीकु आहे ठीकु आहे, जेको असांजो हाल आहे बिल्कुलु 25 दिसंबर जी भेण शादी। इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूरु, थैंक यू थैंक यू। कोई गानो ॿुधणु चाहींदो तव्हांजे लाइ, हलायूं कोई सॉन्ग? बस वो भेण जेको बि तव्हां पंहिंजे भेण जी तरफ़ां ॿुधाईंदा रसी ॿुधंदा नी। चलो ठीकु आहे, ज़रूरु ज़रूरु, मां तव्हांखे गानो डेडिकेट कयां थी। थैंक यू सो मच। अल्लाह से तव्हांखे बि ख़ुशि रखे, आबाद रखे, पंहिंजे ॿारनि ते सलामत हुजो। वंस अगेन अयाज़, 25 दिसंबर ते तव्हांजी शादी आहे, तव्हांखे मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजी सॼी टीम जे तरफ़ां खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। मुंहिंजी दुआ आहे तव्हांजी ज़िंदगी ख़ुशहाली वारी गुज़रे, ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं पंहिंजी ईंदड़ नसुलनि ते सलामत रहो, ऐं उहे बि तव्हांजी साहिब औलाद हुजनि, तव्हांजी ख़्यालु कनि, तव्हांजी केयर कनि। हर वालदेन जी इहा ख्वाहिश हूंदी आहे त मां अॼु पंहिंजे ॿार ते महिनत कयां थो या कयां थी त अॼु वॾा थी थोरो असांजो इहे ख़्यालु कंदा। नंढे लाइ जॾहिं जेके वालदेन असांजे मथां केयर कंदा आहिनि, असांजो ख़्यालु रखंदा आहिनि, त उनजो कुझु हिसो त उन्हनि जो हक़ु आहे त असां बि उन्हनि जी क़दुरु कयूं। त तव्हां बि अयाज़ पंहिंजे वालदेन जो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, उन्हनि जी क़दुरु कजो ऐं अल्लाह से उन्हनि जो सायो तव्हांजे मथां हमेशह बरक़रार रखनि। वंस अगेन थैंक्स फॉर कॉलिंग। प्रोग्राम जो टॉपिक आहे त मोहब्बत ज़रूरी आहे या पैसो वधीक आहे, या पैसो ज़रूरी आहे लाइफ में। हुजण त ॿई शयूं ज़रूरी हूंदियूं आहिनि, मोहब्बत बि ज़रूरी आहे, पैसो बि ज़रूरी आहे। अदरवाइज़ बि मां तव्हांखे ॿई ऑप्शन ॾेई चुकी आहियां त मोहब्बत हुजे ऐं पैसो न हुजे तॾहिं बि ज़िंदगी थोरी मुश्किल हलंदी आहे, ऐं पैसो हुजे मोहब्बत न हुजे त उहे घर त ॾाढा ई मुश्किल सां गुज़रंदा आहिनि। उन में वरी खोड़ सारी गड़बड़िंग थी वेंदी आहे। मतिलबु हर कोई इंसान पंहिंजे पंहिंजे कमरे में अलॻि अलॻि पंहिंजी ख़ुशहाली वारी ज़िंदगी हले पई, पर उहा सुकून, उहा ख़ुशी न रहंदी आहे। मां चवंदी आहियां त मीडियम लाइफ हुजे, पैसो बि हुजे ऐं न बि हुजे, पर मोहब्बत ज़रूरु हुजे। तव्हांजो जेको एकता जेको त हिकु हंधि मतिलबु सभु गॾु हूंदा आहियो न हिकिड़े घर में, उहा हिकिड़ी जॉइंट फैमिली जेके चइबो आहे, उहा वॾी हिकिड़ी ताक़त आहे।
तव्हां जे अॻियां कोई बि अदरवाइज़ माण्हू बीह कोन सघंदो। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कया प्रोग्राम में। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम जी, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? वालेकुम। हाँ, फुल एनर्जी। अच्छा, तव्हां पंहिंजी टीवी जो वॉल्यूम घटि कयो प्लीज़। तव्हां वॉल्यूम घटि कंदो त तव्हां आराम सां ॻाल्हाए सघंदो। हेलो, टीवी जो वॉल्यूम घटि कयो प्लीज़। हेलो, तव्हां अच्छा, मां पंहिंजे व्यूवर्स खे ॿुधाईंदी थी हलां त जेके बि असांजे प्रोग्राम में शामिल थियनि था, तव्हां कॉल कयो था, तव्हां प्लीज़ पंहिंजी टीवी जो वॉल्यूम घटि रखंदा कयो, बिल्कुलु बल्कि बंदि करे छॾींदा कयो। मुंहिंजी तव्हां सां गुफ़्तगू थिए थी त मां तव्हां सां ॻाल्हाए रही आहियां ऐं पोयां जॾहिं टीवी जी डबिंग आवाज़ ईंदी आहे त असां सम्झी न सघंदा आहियूं त मां तव्हांखे छा जवाबु ॾियां। ख़ैर, तव्हां रिपीट प्रोग्राम में पंहिंजी आवाज़ खे, पंहिंजी कॉल खे ॿुधी सघो था, ॾिसी सघो था। KTN एंटरटेनमेंट जो हिकिड़ो अलॻि सां यूट्यूब चैनल आहे, तव्हां उन ते बि सर्च कयो, उन ते बि असांजा क्लिप्स रखिया वेंदा आहिनि, उन में बि तव्हांजी कॉल अची वेंदी। उते बि तव्हां ॾिसी पंहिंजी कॉल खे इंजॉय करे सघो था, पंहिंजे फ्रेंड्स खे शेयर करे सघो था, लाइक कयो, कमेंट कयो ऐं कमेंट जे अंदरि पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु रखिजो। जीअं मां सुभाणे ॿिए ॾींहुं या नेक्स्ट वीक में जेको बि असांजो प्रोग्राम थींदो उन में मां तव्हांजा इहे नाला सभु नोट करे शामिल कंदसि पंहिंजे प्रोग्राम में। वंस अगेन थैंक यू सो मच। जेके बि हिन वक़्तु जेतिरियूं बि अखियूं मुंहिंजे प्रोग्राम खे ॾिसनि थियूं, जेके बि हिन वक़्तु इंजॉय कनि था ऐं जंहिंजी कॉल लॻी वञे थी, उहो इहो एहतियात कनि त तव्हां पंहिंजी टीवी जो वॉल्यूम घटि रखिजो। ठीकु आहे जी। ऐं ॿी गुफ़्तगू जेकी मां तव्हां सां करे रही हुयसि त प्यार ऐं मोहब्बत जी ॻाल्हि। असांजो जेको प्रोग्राम जो अॼु जो टॉपिक आहे, जेकी गुफ़्तगू आहे, जेकी कचहरी आहे, त ज़िंदगी में ॿई शयूं हुजणु ज़रूरी हूंदियूं आहिनि। मोहब्बत बि ज़रूरी हूंदी आहे ऐं पैसो बि ज़रूरी हूंदो आहे, पर हिन वक़्तु पावर ऑफ मनी जी पावर ॾाढी आहे। मोहब्बत बि ठीकु आहे, पर मोहब्बत ओके, पर पैसो बि ज़रूरी हूंदो आहे। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कया। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वस में नाए जो तोखे विसारे छॾियां। वाह। वस में नाए जो तोखे विसारे छॾियां, रात नाहे जो गुज़ारे छॾियां। वाह वाह वाह। दर्द आहिनि दिल में उस्ताद बुखारी, दर्द आहिनि दिल में उस्ताद बुखारी, झंग नाए जो साड़े छॾियां। अरे वाह 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 वाह, वाकई में। आमिर खान मुगेरी दुबई पहुंची, कहिड़ा हाल आहिनि? मां ठीक ठाक, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान है। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? मज़े में आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजो शो तमामु बहितरीन आहे। जो शो में मूंखे काफ़ी जेके प्री प्यारनि मूंखे यादि कयो, जन मूंखे सलाम ॾिनो। अरे वाह वाह। दिल जे गारनि तां वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजी कॉल लॻी वई, मतिलबु फाइनली जेके बि तव्हांजे दोस्तनि तव्हांजो नालो खयो, तव्हांखे डेडिकेट कयो। हाँ, तव्हां बि कॉल लॻी वई तव्हांजी मतिलबु। जी, कोशिशि कंदा आहियूं त कॉल काफ़ी टाइम न पियो मिले। जी जी जी। दोस्तनि जा वॾा थोरा आहिनि जेके यादि था कनि, मोहबत है उन्हनि जी असां सां। बिल्कुलु मोहबत उन्हनि सां मीडिया जे ज़रिए थियो आहे जी। अच्छा, अरे वाह वाह वाह। तव्हांजी कॾहिं मुलाक़ात न थी आहे, सिर्फ़ु तव्हां हिक ॿिए खे कॉल ते डेडिकेट कंदा आहियो सॉन्ग वग़ैरह? जी जी बिल्कुलु, व्हाट्सएप ते पोइ ईअं माना नेट जे हिसाब सां राब्तो थी वियो। बाक़ी जेके दोस्ती थी आहे तव्हांजे शो जे ज़रिए थी आहे। अरे अरे वाह। जेको क्रेडिट आहे उहो असां KTN खे ॾियण था चाहियूं। KTN जे ज़रिए मूंखे काफ़ी सुठा दोस्त मिलिया आहिनि। अरे KTN त माशाल्लाह, KTN त वरी KTN आहे न। ऐं बि उन्हनि खे वालेकुम सलाम करणु चाहींदुमि। गुल मोहम्मद भुट्टो खां उन बि सलाम ॾिना, उनखे बि खोड़ सारा सलाम। सिमार सनावला खे ऐं ॾहरकी खां फरमान अली भुट्टो। अरे वाह, महिरबानी महिरबानी। तव्हांजी बि कॉल शामिल थी वई प्रोग्राम में। कोई गानो ॿुधणु चाहींदव, ॿुधाइणु चाहींदव? ऐं गानो ॿुधाईंदासीं बि ऐं ॿुधण बि चाहींदासीं। डेडिकेट कंदुमि मां पंहिंजे प्यारे दोस्तनि खे, फरमान भुट्टे खे, गुल मोहम्मद खे, सिमार सनावला खे, मुंहिंजी जिगरी दोस्त गुलरेज चांडे खे, शमन अली मीराली जो गानो प्ले कजो। हीअ ठीकु आहे। ऐं तव्हां छा था ॿुधायो? ऐं तव्हां छा था ॿुधायो? मां मास्टर मंजूर जो गानो ॿुधाईंदुमि। ॿुधायो। हेलो। जी जी जी, ॿुधां पई ॿुधायो। जी। करे छॾी परायो नित परायो थींदो वा। अरे वाह। धारन ते एॾो फ़क्र करण, धारन ते एॾो फ़क्र करण, यार अजायो थींदो वा। साबित करे छॾी परायो नित परायो थींदो वा। ठीकु आहे जी, थैंक। टॉपिक जो जेको ॿुधाईंदुमि, टॉपिक तव्हां बि ज़बरदस्त रखियो, सिलेक्ट कयो, तमामु बहितरीन, ऐं उनजे बारे में बि ॿुधायो। बिल्कुलु बिल्कुलु। जेकी अॼुकल्ह प्यार सचो रहियो किथे नाहे। किथे बि नाहे, बिल्कुलु।
बिल्कुलु सही। सचो रहियो किथे न आहे, पैसे खां बग़ैर बि इंसान अधूरो आहे। हा बिल्कुलु, इहा बि ॻाल्हि सच आहे, मां इहे ई पई चवणु चाहियां। अगर अभी लाइफ पार्टनर तमाम बेहतरीन सचो होंदो तो पैसे की अहमियत ना है, मोहब्बत की अहमियत घणो है। जेको आहे तो पैसे खां बगैर भी इंसान न तो हली सके, अगर मोहब्बत खां बगैर भी इंसान न तो हली सके। हाँ, ॿई शयूं आहिनि बिल्कुलु। लाइफ में ॿई हुजनि, हेठि मथे थींदो ईंदो आहे, 20-19 थींदो आहे। हाँ बिल्कुलु 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 सही था चओ। ओके जी, अल्लाह हाफ़िज़। ओके जी, अल्लाह हाफ़िज़, बाय बाय, पंहिंजो ख्यालु रखिजो, टेक योर सेल्फ, बाय बाय। अच्छा ॾिसो, इन्हनि बि हाणे त मां सम्झां थी काफ़ी माण्हुनि जी सोच इहा ई थी वई आहे त पैसे जे बग़ैर बि इंसानु अधूरो आहे ऐं सचो माण्हू मिलणु बि मुश्किल आहे। पर जेके मिली वञनि था उहे ख़ुशि नसीब आहिनि। हाणे उहे ख़ुशि नसीब केरु आहिनि उहा असांखे न ख़बर, पर जिन की सची मोहबत जिन सां गॾु आहे, उन्हनि खे मोहबत मिली वई आहे त उहे ख़ुशि नसीब आहिनि। उहे पाण जे मथां फ़ख़्रु कनि त न मूंखे मुंहिंजो जेको साथी आहे या मूंसां गॾु जेकी आहे या जेको आहे, ऐं असां ख़ुशि नसीब आहियूं त असां ॿई हिक ॿिए सां गॾु आहियूं। ऐं पैसो बि ज़िंदगी में ज़रूरी आहे, पर पैसे जे मोहबत जे मथां पैसे जो पावर छा आहे। पैसो एतिरो बि न हुजे जो इंसानु काफ़ी पाण खे विसारे छॾे, पंहिंजे साथी खे विसारे छॾे, ऐं पैसो एतिरो घटि बि न हुजे जो ज़िंदगी इलाही पंहिंजे मथां मुश्किल थी वञे। पर हिन दौर में जेकॾहिं ॿई पहलू हस्बैंड वाइफ ॿई मिली महिनत कनि ऐं ॿई मिली अॻिते वधण जी कोशिशि कनि त पोइ बि ज़िंदगी सुठी गुज़रे सघे थी। ऐं कराची में त ही अमूमन हिकिड़ी आम जाम इहा ॻाल्हि थी वई आहे त हस्बैंड वाइफ ॿई मिली कमाईंदा तॾहिं ई घरु हलंदो। जेकॾहिं हस्बैंड जी पूरी एतिरी कमाई नथी थिए ऐं त वाइफ खे उनखे सपोर्ट करणु घुरिजे। छो जो चवंदा न हो हस्बैंड वाइफ हिकु गाॾी जा 2 टायर हूंदा आहिनि, हिकिड़ो अॻियां हूंदो हिकिड़ो पोयां हूंदो आहे, ॿिन्हिनि में हिकिड़ो बि डिसमिस थी वञे त ज़िंदगी जी गाॾी अॻिते कोन हलंदी आहे। पर माशाल्लाह अल्लाह से मुंहिंजी त दुआ इहा हूंदी आहे त अल्लाह पाक हर इंसान जे घर में एतिरी रोज़ी रिज़क रोटी एतिरी ॾे जो उनजी वाइफ खे कुझु करण जी ज़रूरत ई न पवे। मां तव्हांखे शुरू में हिकिड़ी ॻाल्हि चई हुई त मर्द जो कमु आहे कमाइणु ऐं औरत जो कमु आहे घर संभालणु, त उहे त पूरो ई कंदी अहिड़े ई तरीक़े सां घणा ई घर हलनि था। पर जेके अञा सुठी ऐं अञा प्यारी लाइफ चाहींदा आहिनि त ॿई मिली महिनत कंदा आहिनि। हर इंसान जी ज़िंदगी जा अलॻि अलॻि पहलू आहिनि, कोई कहिड़े तरीक़े सां गुज़ारींदो आहे, पर कोई कहिड़े तरीक़े सां गुज़ारींदो आहे। पर मां उहा हिकिड़ी दफ़ो वरी अगेन हिकिड़ी ॻाल्हि उहा ई कंदसि त हीअ लाइफ तव्हांजी आहे, हीअ ज़िंदगी तव्हांजी आहे, जीअं तव्हांजी दिलि करे तव्हां गुज़ारियो। पर ख़वातीन जे लाइ जेके बि मदर्स आहिनि ख़ासि करे उहे पंहिंजे लाइ ज़रूरु टाइम कढनि। ज़रूरी न आहे त बसि ॿार थी विया आहिनि उनजी हिकिड़ी रूटीन में उन्हनि पंहिंजी लाइफ खे मतिलबु कंजस्टेड करे छॾियो आहे त बसि ठीकु आहे सुबुह उथणो आहे, ॿारनि खे स्कूल, वरी ट्यूशन, वरी स्कूल, वरी हे वरी हो। पंहिंजे लाइ बि प्लीज़ टाइम कढो। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कयां। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो वालेकुम सलाम, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? मां शेर जमाली ॻाल्हायां थो, गुलशन इकबाल कराची मां। गुलशन इकबाल खां तव्हांखे मां भली कार थी कयां प्रोग्राम द लेट नाइट शो में, छा चवणु चाहींदव? जी मां इहो चवंदुमि त जेका तव्हां ॻाल्हि करो पिया, जेका लाइफ जेका हले थी घर जे हवाले सां, जी इन्ही जे हवाले सां मतिलबु कि मोहबत ऐं पैसो, जी मां इहो चवणु थो चाहियां इंसान खे भाती चङो मिले न, जी वो लाइफ सेट होंदी है, तो पैसे जी अहमियत जड़ी न होंदी है जड़ी मोहब्बत जेके होंदी है। जी जी सही है ठीक है। मां प्रोग्राम पहिरीं दफ़ा तव्हांजो ॿुधो, मूंखे माशाल्लाह ॾाढो मज़ो आयो, मां इन करे मां कॉल कई, मां चवंदी के ॿुधायां। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। छा चवणु चाहींदो, कोई गानो कंहिंखे डेडिकेट कंदा, कुझु ॿुधाइणु चाहींदो? मां पंहिंजे ॿारनि खे डेडिकेट कंदुमि जेके ॾिसनि था। अरे माशाल्लाह माशाल्लाह, ठीक है, चङो प्रोग्राम अल्लाह तव्हांखे कामयाब करे। महिरबानी अल्लाह से तव्हांखे बि वधाए। महिरबानी, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। जी जीअं त तव्हांखे मां ॿुधायो हुयो असांजे प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ कॉल तव्हां करे सघो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे। ख़ैर नाज़रीन, इहे गुफ़्तगू त हलंदियूं रहंदियूं, असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। पर उहा ई ॻाल्हि हिकिड़ो दफ़ो वरी जेको मुंहिंजो पंहिंजो ओपिनियन आहे इहो ई आहे त ज़िंदगी में पैसो बि ज़रूरी आहे ऐं मोहबत बि ज़रूरी आहे। हिकु वक़्त में मोहबत में बि घटि थी वञे पर पैसो घटि न थियणु घुरिजे। पैसे सां खोड़ सारियूं शयूं पूरियूं थी वेंदियूं आहिनि ज़िंदगी जूं। ऐं हिन वक़्तु जेको वक़्तु हली रहियो आहे, मनी इज़ टू मच इम्पोर्टेंट, इट्स योर लाइफ, त पैसो ज़िंदगी में इलाही ज़रूरी आहे। ठीकु आहे, ऐं
कॉल करण जे लाइ उहे मां तव्हांखे ॿुधायो हुयो नंबर स्क्रीन ते कॉल करे बि सघो था पर हाणे त प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। इंशाल्लाह नेक्स्ट वीक वरी मां तव्हां सां गॾु हूंदसि तव्हांजे खोड़ सारे नालनि सां गॾु तव्हांजी खोड़ सारी मोहबत ऐं दुआउनि सां गॾु। तेसि ताईं पंहिंजो पंहिंजे घर वारनि जो पंहिंजे प्यारनि जो पंहिंजे रिश्तेदारनि जो पाड़े वारनि जो खोड़ सारो ख्यालु रखिजो। इन ख़ूबसूरत ट्रैक खे इंजॉय कयो ऐं पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो खे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। प्यार सा प्यारा प्यार करे दिस प्यार सा प्यारा प्यार करे दिस हो मोहब्बत जो इजहार करे दिस हो मोहब्बत जो इजहार करे दिस प्यार सा प्यारा प्यार करे दिस हो मोहब्बत जो इजहार करे दिस हो मोहब्बत जो इजहार करे दिस प्यार सा प्यारा प्यार करे दिस। तू तो गुजारी गुलड़न जिया तू तो गुजारी गुलड़न जिया तू तो गुजारी गुलड़न जिया करे दिस हो मालिया जो किरदार करे दिस प्यार सा प्यारा प्यार करे दिस। सा प्यारा प्यार करे दिस प्यार सा प्यारा प्यार करे दिस हो मोहब्बत जो इजहार करे दिस हो मोहब्बत जो इजहार करे दिस प्यार सा प्यारा प्यार करे